मुहर्रम अल हराम में हिफाजती इंतज़ाम सख़्त करण जी ज़रूरत आहे। रिपोर्ट मंजूर कालरो। मुहर्रम अल हराम 1447 हिजरी जे सिलसिले में थियल ज़िले सतह ते अमन अमान लाइ गजाणियुनि मां उम्मीद आहे त बहितर नतीजा निकिरंदा ऐं ही गजाणी फ़क़ति खानापूरीअ ख़ातिर रिवायती न हूंदियूं पर उन जा मिस्बर नतीजा मिलंदा। इन मुनासिबत सां कुझु मशवरा पेश कजनि था। मुहर्रम अल हराम में पुलिस ऐं रेंजर्स तरफ़ां हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्त कया वञनि। शहरनि जे चौवाटनि ते ख़ासि तौर ते अणसुञातल माण्हुनि ऐं गाॾियुनि जे अचण वञण वारनि जी चकास थियणु खपे। CCTV सिस्टम लॻाइणु घुरिजे। जिते लॻल हुजे उन जो दाइरो वधायो वञे त बहितर थींदो। मुसाफ़िरखाननि, होटलुनि, गेस्ट हाउसिस, मसवाड़ी जायुनि, दुकाननि में ओचितो चेकिंग कई वञे। बिजली बहाल रखण जा बंदोबस्त कया वञनि। स्ट्रीट लाइट, साफ़ पाणी जे बंदोबस्त में जुलूसनि जे गुज़रगाहनि वारनि हंधनि घटियुनि जा रस्ता पक्का ऐं कब्ज़ा ख़तमु कराया वञनि। गंदे पाणी जे निकाल वारो सिस्टम बहितर कंदे खुलियल गटरनि जा मेन होल बंदि रखिया वञनि। फायर ब्रिगेड अमले ऐं सामान समेत तयारु रहणु घुरिजे। ड्यूटी कंदड़ पुलिस वारनि खे मुकमल सिख्या ॾिनल हुजे जिन जो गश्त जारी रहे। ख़ासि तौर ते इख़लाक़ी तौरु संदन रवैयो बाइख़लाक़ रहे। अस्पतालुनि, तिबी मर्कज़नि, अमली डॉक्टरनि जे मौजूदगी ऐं दवाउनि, एम्बुलेंस, ऑक्सीजन बिस्तरनि जा इंतज़ाम बहितर रखण जा बंदोबस्त कया वञनि। उलमाए कराम, शिया, सुन्नी तोड़े ॿियनि मकतबा फ़िक़्ह जो पाण में बाहमी इताद, भाईचारे वारो माहौल बरक़रार रखण लाइ संदन किरदारु अदा करण लाइ ज़िम्मेवार बणायो वञे। इमाम बारगाहुनि, मस्जिदुनि में परमिट होल्डरनि पारां निकिरंदड़ जुलूसनि जा हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्त करण तरफ़ ख़ासि ख़्यालु रहे। नशियावर शयुनि जो विकिरो ऐं उन जे नेटवर्क जो ख़ात्मो आंदो वञे।